अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया कायनात शेर आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन से मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 62 मरीजन जो हयातियूं गिड़काए वियो। फौतन जो अंग वधी 12,128 ताईं पहुतो। एनसीओसी मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1072 नवां केस ज़ाहिर। मुतासिरन जो अंग वधी 5,57,591 थी वियो। 5,14,951 मरीज वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कराची बल्दिया जाम में फैक्ट्री के लॻल बाहि ते ज़ाब्तो अची वियो। इमारत मां 3 ॼणनि जा लाश कढिया विया। फायर ब्रिगेड अमले जो मूजिब बाहि इमारत के 3 माड़ ते लॻी। सॼी इमारत में दूंहों भरिजी वियो। बाहि विसाइण खां पोइ फाथल माण्हुनि जी ॻोल्हा वारो कमु मुकमल कयो वियो आहे। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल जो मुतासिर इमारत जो दौरो। सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त मामले जी जांच कराई वेंदी। वाक़े में फैक्ट्री मालिकनि या फायर ब्रिगेड जी ग़फ़लत साबित थी त कार्रवाई कई वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मार्च में लॉन्ग मार्च ज़रूर थींदो। अवाम खे पंहिंजा फ़ैसिला करण जो हक़ ॾिनो वञे। हुक्मरान रुगो हक़नि ते धाड़ा हणण चाहिनि था। इस्लामाबाद पहुची पंहिंजा हक़ घुरे वठंदासीं। हैदराबाद में पीटीएम जे जलसे खे ख़िताब चवे तो वज़ीर आज़म साहब, छा सिंध पाकिस्तान जो हिस्सो नाहे? तव्हां चओ था त सिंध असांजो सूबो नाहे। छा को बि वज़ीर आज़म अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमाल करे सघे थो? कठपुतली वज़ीर आज़म खे हाणे वधीक अरसो बर्दाश्त न करे सघूं था। चवनि था सियासत में एस्टेब्लिशमेंट के न घिलियो। अवाम ॿुधाए त एस्टेब्लिशमेंट के सियासत में केर घिले रहियो आहे। वज़ीर आज़म ॿुधी छॾ, असांजो एहतसाब नथो करे सघी। नैब खे सियासतदान लाइ इस्तेमाल कयो पियो वञे। नैब जो पीउ बि असांजो एहतसाब नथो करे सघे। 26 मार्च ते लॉन्ग मार्च जी सूरत में इस्लामाबाद पहुचंदासीं। असांखे सियासत न सेखारियो। सियासत असां खां सिखो। नाअहल अवाम खे मफ़लूज बणाइण चाहिनि था। इदारनि खे पंहिंजे दायरे में रहणु घुरिजे। मनसूबाबंदी तहत नाअहलनि खे पार्लियामेंट में आंदो वियो आहे। सामूंडी बेटनि ते सिंध ऐं बलोचिस्तान जे अवाम जो हक़ आहे। बेटनि ते कब्ज़ो करणु ॾिनो वेंदो। सिंध जे हारिन ऐं आबादगारनि जे हक़नि लाइ विढ़ंदासीं। असांजा हौसला बुलंद आहिनि। नाअहलनि जे वञण ताईं सुख जो साह न खणंदासीं। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान जो हैदराबाद में जलसे के खिताब। सेनेट चूंडुनि में वोटनि जी मुबैना ख़रीदारी ऐं विक्रे जी वीडियो स्कैंडल बाबति वज़ीर आज़म जो रद्द अमल साम्हूं अची वियो। इमरान खान जो चवणु आहे त वीडियो मां साबित थी चुको आहे त सियासतदान कीअं शर्म जोॻे तरीक़े सां सेनेट में वोट ख़रीद ऐं विक्रो कंदा आहिनि। वीडियो में हुक्मरान तबक़नि तरफ़ां क़ौम जे इख़्तिलाफ़ात जी मुकमल तबाही जो अक्स आहे। करप्ट सियासतदान सियासी ताक़त हासिल करे पैसा ठाहींदा आहिनि। कोट लालू वेझो महरान हाईवे ते कमंद सां भरियल ट्रैक्टर ट्रालर कल्टी। हादसे जे नतीजे में 2 ॼणा फौत। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ओवरलोड सबबि पेश आयो। वधीक जांच कई पई वञे।